केर तो मुझे खिलाफ गोठ में जुलूस कढे ऐं नारा हणे ॿुधायो कंहिंमें तेरी जुरियत आहे? रईस असां सभु हुन में गॾु आहियूं छो त अवां साइण ते गोली हलराए ॻोठ जे हर माण्हूअ जे अहसास जो खून कयो आहे। ज़ुबान बंदि कर गुलण। छा तव्हांजी हैसियत आहे जेकी मुंहिंजे खिलाफ जलसा था कढो? हुन करे त असीं साइण बाघुल जा माण्हू आहियूं। असांजो जीअण मरण उन सां आहे। ही असांजो ज़ाती मसइलो आहे। अरे जॾहिं मुंहिंजे पुट खे बाघुल क़तल कयो तोड़ी महिल तव्हां सभई चुप हुयो। कंहिं बि उन जे खिलाफ जलसो न कढियो ऐं हाणे उन सां हमदर्दी जेका दिलावर खान जी कातिल आहे। रईस दिलावर खान सॼे ॻोठ जे मथां कहर नाज़ुल कयो ऐं हर ॻोठाणे जी दिलि रंजाई। उन वक़्तु अव्हां बि त असां ते ज़ुल्म कया हा। निजी जेलनि जूं सज़ाऊं कर्ज़ लिखी ज़हनी मरीज़ ठाहे छॾियो। इएं ॿियनि जी दिलनि ते राज कयो आहे जीअं अव्हां कयो। असां मरी बि वञूं पर अव्हांजो सितम न विसरंदो। बाक़ी साइण असांजी वॾी आहे। दुआ कयो त हुन जे सिर ॾे ख़ैरु हुजे न त छा कंदो ॿुधायो छा कंदो? उहो त वक़्तु ॿुधाईंदो त असां छा था कयूं। तव्हां पंहिंजी औकात विसारे वेठा आहियो। इहो न विसारियो त मां सुखपुर जो ज़मींदार आहियां। उहा त साइण बाघुल आहे। हाणे असां हलूं था। अचो हलूं। मां तव्हां सभिनी खे ॾिसी रहंदुसि। छा बाघुल जी का ख़बर पई? न जीजी का ख़बर न पई। अलाए तबीयत कीअं अथसि? खैर या अल्लाह तोखे पार था। छा थियो? हाँ अम्मी चवन था त बाघुल के थोड़ो होश आयो है। रब करे बाघुल ॾांहुं ख़ैर हुजे। अम्मी तव्हां संदसि ॾांहुं वञो न अयादत लाइ। पुट मां त वञा पर कहिड़ो मुंहुं वठी वञा? तुंहिंजो बाबा कहारी आहे। उनखे ख़बर पई न त सफ़ा बाहि थी वेंदो हलियो। तूं वञी सोट सां मिली अच। इहा ई त ॻाल्हि आहे अम्मी त कहिड़ो मुंहुं खणी वञा। ऐं हिन वक़्तु सभु असां ॾांहुं सम्झंदा न। राजा साईं साइण बाघुल अहिड़ी न आहे। हू वॾे दिलि जी मालिकाणी आहे। हुन जे मन में कुझु बि न हूंदो। पुट विच वारनि असांजे लाइ हुन जी दिलि में ज़ंग विझी छॾियो आहे। अम्मी वेंदासीं पर हुनजी तबियत कुझु सही थिए त पोइ। हा पुट हिन वक़्तु हुन वटि असांजो वञणु ज़रूरी बि न आहे। जी अम्मी मां कंहिं बि हालत में बाघुल लाइ ज़रूरु वेंदसि इंशाअल्लाह। ख़ासि करे मां बहादुर ख़ान जे हारनि खे इहो ॿुधाइणु थो चाहियां जेको बि फ़सुलु आहे वो पाण लुणी खणी वञो। इहो साइण सूंह जो हुकुम आहे। ईअं कंदा त रेस बहादुर ख़ान के सां बि घटि न कंदो। घटि न कंदो पोइ असां बि हुन सां घटि न कंदासीं। छो त रेस बहादुर ख़ान ॻोठ जे कंहिं बि माण्हू सां रहियो न आहे। पर बहादुर ख़ान असांजो जीअण जंजाल करे छॾींदो। असां वेठा आहियूं। हू आङुर खणंदो त असां हथु खणंदासीं।
छो त हाणे जंग जुटी चुकी आहे। साइण बागुल खे हू पंहिंजी पर में मारे चुका आहिनि। इहा त रब जे तरफ़ों साइण बागुल जी हयाती हुई जो उहा बची वई। इन में रेस राजा खान विच में अची वियो त पोइ मां ॻाल्हाईंदुसि रेस राजा खान सां, हू कॾहिं बि दख़ल न ॾींदो, छो त बहादुर खान कंहिं बि ॻोठ वारे सां सुठो न आहे हलियो। तव्हां अॼु खां ई हिन ॻाल्हि ते अमल कयो, पर जेकॾहिं कोई विच में आयो त हुनजो अक्षर हाजन ऐं अॼुअ जहिड़ो थींदो। बाबा जेको हुकुम साइण सूंहं जो, बाक़ी कंहिंजी ज़रूरत कान थींदी जो असांजे साम्हूं अचे। तव्हां कॾहिं बि घबराइजो न, असां वेठा आहियूं। मां ॾोहारी ऐं गुनहगार ज़रूर आहियां, पर एहसान फरामोश न आहियां। कुझु बि थी पए, मां साइण बागुल खां संदसि तबियत पुछण ज़रूर वेंदुसि। तुंहिंजो मथो त ख़राब न थियो अदा। मां चवें थो मुंहिंजा भाउ तहिड़ी ग़लती कॾहिं बि न कजां, कॾहिं बि न कजां। मारजी वेंदे अदा, मारजी वेंदे। हूअं बि त मारिजी वञा हा न, जीअं मौक़े ते पकड़ियोसि। जे हुकुम करे हा त बागुल मूंखे माराए छॾे हा। हुनजी वॾी सखावत आहे जंहिं मुंहिंजी ज़िंदगी बख़्श करे छॾी। छा थियो आहे तोखे अदा? मुंहिंजा भाउ मां तोखे रोकियां थो, रब जे वास्ते तूं न वञजा अदा, न वञजा। मां सोचींदुसि हिन ॻाल्हि ते। चयमि न, ज़िद न कर मुंहिंजा अदा, न कर ज़िद। अवा मुखा मोकलाइण खां सवा पई वञो, सो बि मूंखे अकेलो छॾे। ना मुंहिंजी मिठी, तोखे छॾे मां काॾे वेंदसि? एॾी बेवफ़ाई बागुल सिखी न आहे। मुंहिंजी प्यारी भेण, असांजे त पेट में बि साह न हुयो, असांजी त दिलि पए ॿाहिरि निकिरे, छो त असां सां धोखो कयो वियो आहे। हाणे फ़ैसिला असां कंदासीं, जंहिंखे ॾिसी बहादुर खान जूं अखियूं उथली पवंदियूं, छो त हुन पुठीअ में वार कयो आहे। ख़ैर, छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। मूंखे इहो ॿुधाए, मुंहिंजे ॻोठ जा मारू कीअं आहिनि? उहे ख़ुशि त आहिनि न? भेण, उहे सभु अव्हांखे दुआऊं करे रहिया आहिनि। भेण, ॿी ख़बर पई आहे त कुझु ॻोठनि में बहादुर खान जे ख़िलाफ़ जुलूस ऐं नारा लॻा आहिनि। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजा माण्हू मूंसां बेपनाह मोहबत कंदा आहिनि। इहो अमल
बहादुर ख़ान जो मौत आहे। भेण, इन अमल में कंहिंजी साज़िश त नाहे? अलाए छो मूंखे ईअं ई तो महसूस थिए ॼण इहा कंहिंजी चाल आहे। बाक़ी चाची अम्मा ऐं राजा ईअं न कंदा। न सुहन न, बहादुर ख़ान जो ख़ुदि शैतानी ज़हन आहे। ही जेको बि थियो आहे इहो हुन पाण करायो आहे। त पोइ जेको अमल मां कंदसि न भेण, उनखे रोकजो न भेण। इन अमल जो कफ़ारो अदा करणु घुर्जे बहादुर ख़ान खे। बाक़ी चाची अम्मा ते मूंखे हिन वक़्त बि एतमाद आहे त हूअ असांजे लाइ कॾहिं बि ग़लति न सोचींदी। जीजी, ही ख़बर ॿुधी अथव? कहिड़ी? साइण सूं पंहिंजे हारियनि खे हुकुम ॾिनो आहे त रईस बहादुर ख़ान जी ज़मीननि ते कब्ज़ो कयो। ईअं त हिकु ॾींहुं थियणो। हू चवंदा न आहिनि त जॾहिं रब ॾमरबो आहे त जाॾूं काॾूं ॾमरबो आहे। जीजी, हाणे छा थींदो? चयो अथई त फसल लुणी खणी वञो। सिमी, जॾहिं वेर जनम वठंदा आहिनि न त कंहिंजी दांगी बि नाहिनि छॾींदा, सभु भञी छॾींदा आहिनि। पोइ जीजी, इहो तव्हांखे वॾो नुक़सानु आहे। बहादुर ख़ान जे ख़िलाफ़ जलसा, घर घर में गिला शिकवा हली रही आहे। फसलनि ते कब्ज़ा, ज़मीननि ते कब्ज़ा। इहो बहादुर ख़ान जी अना जो मौत आहे। हा जीजी, जे राज ऐं तरवारनि सां रईस भलो हले हा त ई ॻोठ संदसि जी केतिरी न इज़त करे हा। सिमी, हुन इहो सोचे ई न, हमेशह पंहिंजे तकबर में ई रहियो। ऐं हाणे दौर मटिजी चुको आहे। हर को इहो थो चाहे त हिकु हथु इज़त ॾे ऐं ॿिए हथु वठि। पोइ कीअं थींदो? फसल त हलिया वेंदा, पोइ रईस वॾो छा कंदो? छा वरी छा थींदो? जे कुझु कुछंदो त संदसि नुक़सानु थींदो। बागुल सां माण्हू तमामु होशियार ऐं बहादुर ख़ान जे नाले खां त वही चढ़नि था। बसि बाबा, छा था सोचो? हुकुम थियो आहे त फसल लुणी खणी वञो। हाणे बहादुर ख़ान में उहो ज़मीन आहे जो कंहिंखे रोके सघे। चाचा गुलाण, असांखे न अमल करण ते शर्म थो थिए। साइण बख्तावर ऐं राजा खान छा सोचींदा? तव्हां घबरायो न, भली बहादुर ख़ान खे पंहिंजी ग़लतीअ जी सज़ा हुजे, अॻिते लाइ त सुधरी वेंदो न। पकल फसल बहादुर ख़ान कीअं छॾींदो? वरी किराए जा 4 लोफर घुराए कराईंदो फसाद। हाणे दम ई न आहे बहादुर ख़ान में जो कंहिंसां खोसे। इन चक्कर में सारंगी माण्हू खे अहिड़ा मछरियल अथसि। उहे त मछरियल आहिनि ई आहिनि, पर बहादुर ख़ान सां घटि बि कान थींदी। हा, पोइ हाणे छा कजे? हारियुनि खे चई छॾियो त लाबारो जी फसल लुणनि, देरि न कनि। त पोइ सुबुह जो विझाऊं था लाबारो। खटखटाए छा? पोइ जेको थियो ॿिया मोह ॾींदासीं। जे साइण जो हुकुम आहे त पोइ देरि न कयो। त पोइ इहा वेल न विञायो जीअं बहादुर ख़ान खे पंहिंजे कीअ जो फल मिले। बसि ईअं ई करिणो पवंदो। थैंक यू जब्बार साहब। असांखे इन ॻाल्हि जी शिदत सां तकलीफ़ रसी आहे जो तव्हां उन ॾोहारीअ खे छॾे ॾिनो। ही मुंहिंजी ज़िंदगीअ में कयल खणी गुनाह चइजे, हुन जो अज़ालो हुओ, पर ईअं बि न चइजे इहो इंसाफ़ हुओ। अवां फ़िराक दिल ऐं अज़ीम आहियो। मूंखे इस्लामाबाद में अवां जी ख़बर पई, ॾाढो ॾुख थियो। अलाह साईं अवां खे नई ज़िंदगी ॾिनी आहे। अवां जी महिरबानी जो हिन घड़ी तव्हां हली आयो, इहो ई काफ़ी आहे। न साइण, इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। ॿियो को असांजे लाइ हुकुम हुजे
त ॿुधायो। बसि हाणे दुआ कयो त हितां फ़ारिग थी पंहिंजे ॻोठु पहुचां। असां जूं अव्हां खे दुआऊं आहिनि। अव्हां ख़ुशि हुजो, मां वरी ईंदुसि। न जब्बार साहब, महिरबानी। चङो त पोइ असां हाणे हलूं था। साइण सूंहं जो फ़ैसिलो बि साइण बागुल वारो ई आहे। त पोइ भेण कीअं आहे? हाणे रेस बहादुर ख़ान खे ख़बर पवंदी त घणे वीह सौ थींदो। बाबा चवंदा आहिनि न, रब जी देग तपंदे देर नाहे थींदी। ही सभु बहादुर ख़ान खे कीअं जी सज़ा पई मिले। इहे ॻाल्हियूं सभु सही, पर बहादुर ख़ान मोए मारे खां सवाइ ज़मीन ते कब्ज़ो करणु कोन ॾींदो। सम्झ त कब्ज़ो थी वियो। केर बि फसल मां हिकु दाणो बि बहादुर ख़ान खे न ॾिए। ख़बर पई आहे त साइण बागुल हाणे घणी ख़ुशि थी वई आहे। मूंखे इहो उल्को आहे त साइण बागुल ईअं कॾहिं बि न करणु ॾींदी। सम्झ त थी वियो ईअं, साइण सूंहं जे फ़ैसिले में कॾहिं बि दख़ल कोन ॾींदी। बाक़ी खुटबो इहो आहे त 4 कचे खां लोफर घुराए ऐं वरी न को ममण मचाए। हाणे माणक ऐं सारंग जूं अखियूं खुलियल हूंदियूं, घटि न कंदा बहादुर ख़ान सां। बाक़ी वॾेरो राजा दख़ल ॾे त ॾेई सघे थो, हू पंहिंजी मिल्कियत ते कीअं कब्ज़ो करणु ॾींदो? रईस राजा इन झेड़े जे विच में कॾहिं बि न ईंदो। हू त इहो चाहे थो त रईस वॾे जो मुंहुं भली भित सां लॻे। सोमा जी भेण, मां त हाणे ख़ुशि थी वई आहियां। तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे, पर तूं कल्ह खां मायूस आहीं। छा थियो आहे? कुझु बि न भेण। न कुझु न कुझु त आहे। मासात बागुल, मां तो अव्हां खे ॿुधायां। मासात सूंहं इन बहादुर ख़ान जी ज़मीननि ते कब्ज़े कराइण जो ऐलान करायो आहे। हा सूंहं? हा भेण, इहा हक़ीक़त आहे। हाणे ख़बर पई न इन बहादुर ख़ान खे त लठ खे घणा मथा थींदा आहिनि। पोइ चाची अम्मा ऐं राजा खे त घणी तकलीफ़ थी हूंदी। न भेण, उन्हनि खे त ख़बर पइजी चुकी आहे। उन्हनि जो को बि रद्द अमल नाहे निकितो। मां सम्झां थी त हू ॿई ख़ुशि आहिनि असांजे हिन फ़ैसिले ते। मासात बागुल, हू चाहिनि था त इहो सदमो बहादुर ख़ान खे रसे, जे इहो बहादुर ख़ान सिधे रस्ते ते अची वञे। पर इन में त हर को असांजे मथां आङुरियूं खणंदो। चवंदा त बागुल पंहिंजी ज़ाती बदिले जे लाइ इहो क़दम खयो आहे। मासात जॾहिं सॼो तर ऐं सॼो ॻोठ इन फ़ैसिले ते ख़ुशि थिया आहिनि त पोइ पाण छो इन ते रिआयत कयो? आसाद, मां तुंहिंजे फ़ैसिले ते एतिराज़ नथी कयां। मुंहुं ॾेई वेंदासीं, पर चाची अम्मा दिलि में कुझु ॿियो न सोचे। भेण, उनखे 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त ज़रूरु को न को न्यापो ज़रूरु मोकिलींदा। मासात भली अहिड़े माण्हूअ सां ईअं थियणु घुरिजे। इन शख़्स बहादुर ख़ान नफ़रतुनि ऐं दुश्मननि जो ॿिज पोखियो आहे। ठीकु आहे, जे अव्हां जी इहा मर्ज़ी आहे त पोइ जी बिस्मिल्लाह, मुंहुं ॾींदासीं। मूंखे इहा ई उमेद हुई भेण। तुंहिंजो थियल फ़ैसिलो आहे ऐं राज खे बि ख़बर पइजी चुकी आहे। मां कीअं थी पंहिंजी भेण जी इज़त घटि कयां। भेण, अल्लाह पाक अव्हांखे वॾी ॼमार ॾींदी।
खान कीअं अचण थियो आहे? बाबा शाहबाद बाबा ख़बरूं मिड़ी ख़ैर जूं तोखे रेस घुरायो आहे। मुंहिंजे घर में तो तो में ज़रूरी कमु अथसि। न्यापा थो मोकिले। ॿुधो आहे न, बहादुर खान न्यापा थो मोकिले त मूंसां मिली वञ। ओए अवां जी छा मर्ज़ी आहे यादा? अजो तूं जवाब दे कानूअ खे। कानू बहादुर खान त छा, पर हुन ॾे असांजी हाणे जुती बि कान वेंदी। शाहबाद बाबा छा था पिया ॻाल्हायो? इहो सच आहे। छा बहादुर खान असांखे बच्छ जो कुत्तो सम्झियो आहे, जंहिंजो ॿेले में धाको हुजे? ॿुधाए। पर बहादुर खान हमेशा असांखे पंहिंजे मतिलब लाइ इस्तेमाल कयो आहे। हाणे ईअं कोन थींदो। खानण असां मरहूम दिलावर जी दोस्तीअ खे ॾिसी वॾेरे बहादुर खान जो साथ ॾिनोसीं। वॾेरे खे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ त शाहूअ ॾे कॾहिं बि न्यापो न मोकिले। छो त असां जानवर जे चवण ते कंहिंजी बि दिलि आज़ारी कोन कंदासीं। शाह मोहम्मद बाबा त राज़ जा राणा आहियो। साईं ॼाणनि गाई ॼाणनि विच में मुंहिंजो छा। बाबा मूंखे ॾियो इजाज़त। सलाम वालेकुम। अला भाई। अमीरा साइण रब अव्हांखे वॾी हयाती ॾे। असांखे त जान में साह ई न हुयो। साइण असां इहे ॾींहुं निंड नाहे कई, रुगो क़ुरान पाक खे पढ़ायो आहे त तव्हां ख़ुशि थियो। अव्हां जो ऐं ॻोठ वारनि जूं दुआऊं त हुयूं जिन ज़िंदगी ॾिनी। साइण हाणे तव्हां कीअं आहियो? बसि हाणे 2 ॾींहंनि खां पोइ हितां मूंखे डॉक्टर फारग कंदो, पोइ घर हलंदसि। अव्हां खां सवाइ हवेली उबाणकी थी वई आहे। ईअं पियो लॻे जीअं हर शइ शांत में आहे। इहो त ॿुधाए ॻोठ ॾे त ख़ैरु हो न? साइण सॼो ॻोठ अव्हां ॾे अचण लाइ तयारु हुयो, पर अदा माणिक उन्हनि खे रोकियो त डॉक्टर परेशान थींदो। ॿी ख़बर पई आहे त बहादुर खान जे ज़मीननि ते सूंहं कब्ज़ो बि कराई। जी हा साइण, कुझु हारियुनि कब्ज़ो कयो आहे। रुगो अव्हां ताईं सभु रहियल आहिनि। बसि मां छा थी करे सघां? मुंहिंजी भेण जो हुकुम आहे, उन जी ज़बान खे त पारबो न। साइण इहो अमल थियणु घुरिजे। चइबो त सभु राज़ी आहिनि। जे ॻोठ वारा राज़ी आहिनि त पोइ मां बि इन फ़ैसिले ते राज़ी आहियां। हकी बहादुर खान हाणे लुछंदो पुछंदो ज़रूर साइण। कुझु बि न थींदसि। मूंखे त फ़क़ति भाउ राजा जो ऐं चाची अम्मा जो फ़िक्र थो थिए, किथे हू असांजे लाइ ग़लति न सोचनि। साइण हू न सोचींदा। साइण बख़्तावर ऐं अदा राजा जूं अव्हां सां हमदर्दियूं आहिनि। अमीरा मूं बि त उन्हनि जे करे इहो फ़ैसिलो मञियो हुओ, पर बहादुर खान चोरीअ वार करे वियो। ॾुख गोली लॻण जो नाहे, पर ॾुख बागुल जी लोई उछलाइण जो आहे। ऐं इहो हिकु दाग आहे, दाग। साइण पर अदा माणिक लोईअ खे किरण न ॾिनो, छो त उहा लोई साइण बागुल जी हुई। ड्रामा सीरियल बागुल तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।